भाई मतीदास जो शरीर खत्म थी वियो, सिखन अखियुनि सां मौत ॾिठी, शहादत ॾिठी। भाई सतीदास साम्हूं बीठा, भाई दयाला जी साम्हूं बीठा। गुरु तेग बहादुर साहिब के काज़ी अची चए तो ॾिस तुझे सिख जी छा हालत थी आहे। गुरु तेग बहादुर साहिब चवंदा अखियूं बंदि, चेहरे ते मुस्कुराहट, अखियूं बंदि करे हथ जोड़े चवंदा धन सिखी, धन सिखी, धन सिखी। वठी आया भाई दयाला जी के। जड़ी माल भाई दयाला जी के सामो बिहाए करे चवंदा ॾिस तुझे साथी के ॿ फाड़ कयो आहे, टुकड़ा टुकड़ा थी वियो आहे, हाणे तुंहिंजी वारी आहे। ॾिस उनखे समझ न आई, तूं काथे समझी वञ। दुनिया जा सुख कबूल कर, छॾ मौत के, तव्हांजे जीअण जा ॾींहं नी, तव्हां मरो काॾे था। भाई दयाला जी चवंदा ओ प्यारा हिके स्कूल में ॿई गॾु पढ़ियाऊं, हिकी जमायत में ॿई गॾु पढ़ियाऊं। जड़ी माल पढ़िया गॾु रहिया गॾु, उतों भी गॾु निकिताऊं आनंदपुर साहिब गो। हाणे हिकु कम कर, देर न कर, उतों भाई मतीदास सां गॾु आयुमि, हितों भाई मतीदास अॻु में हलियो वियो आहे। ईअं न सचखंड जा दरवाज़ा उनजे लाइ अॻु में खुली वञनि, मांखे बि जल्दी जल्दी मोकिल उनडे। काज़ी जूं अखियूं दंग, अखियूं फाड़जी वियूं सफ़ा। मन में सोचे तो केड़ी मिट्टी जा ठहियल इन्हनि जा सिख। कोई आरे जे हेठों अची करे चए तो मुंहिंजो मुंहुं गुरु वारे पासे कर, कंहिंखे मौत जा डरावा ॾींदा चए तो देर न कर, मांखे जल्दी पहुचाए। आखिर केड़ी मिट्टी जा सिख ठहियल आहिनि, काज़ी के शायद ख़बर न हुई। हिते तो गुरु नानक जेके कौतक ॾेखारिया आहिनि पहिरों मञा पाण। जे गुरु अर्जन देव महाराज शहादत न ॾिना त शायद सिखन में सिदक पैदा न थिए। गुरु कयो सिख तॾी कयो। भाई दयाल दास के चवंदा सामो ॾिस बड़कदी पानी जी देग उबारी वञे थी, पानी हद को वधीक गरम दीन में, इन्ही देग में तोखे विहारियो वेंदो। भाई दयाला जी चवंदा काज़ी तू देग चई आहे, तू चाहे ॿियो कुछ भी चया मंजूर हुयो, तू पंहिंजो कम जारी रख। बस हिकु कम कर, मांखे आखिरी दफ़ो मिलण दे गुरु तेग बहादुर साहिब सां, हिकु दफ़ो मां दर्शन करे चा। जड़ी माल भाई दयाला जी चो मिलण दे, काज़ी चो ठीकु आहे तू मिली आ, असां देग उबारियूं था। भाई दयाला जी अची हथ जोड़े चवंदा दाता धन गुरु तेग बहादुर पातशाह। काज़ी चए तो सामो देग उबाली वञे थी। गुरु तेग बहादुर साहिब चवंदा भाई दयाल दास भव थे तो, देग जे पानी को ढिजो था। भाई दयाल दास अखियुनि में पानी अची वियो, हथ जोड़े चवंदा दाता भव नथो थे, बस हिकड़ी वेनती करण आयो मां, कबूल कजो। हा दयाला जी हुकुम कयो। पातशाह कल लाहौर हुयो, अज दिल्ली आ, कल चंदू जी हवेली हुई, अज चांदनी चौक आ, कल जहांगीर हुयो, अज औरंगजेब आ, देग कल भी हुआ हुई, अज भी हुआ है। पातशाह उन्हीं समय में जहांगीर जे दौर में चंदू जी हवेली में नी बड़कदी देग जा उबाला तू पान सहारिया इन पंजे जामे में गुरु अर्जन देव थी। दाता नी दयाल दास में हिम्मत न थी, कृपा कर जी पंजे जामे में नी देग जा उबाला सहारे में आ, हाणे नी दयाले जे रूप में भी देग जा उबाला पान सहारे में, कृपा कर। गुरु तेग बहादुर पातशाह चवंदा भाई दयाल दास जी जंहिंजा सिदिक, जंहिं सिखनि जा सिदिक तहां वारा तहां वांगुरु पक्का हुजनि, उन्हनि जे हर कम में गुरु पाण आगू थींदो आहे, उनजी रखिया गुरु पाण कंदो आहे। भाई दयाल दास आया अगो, देग बड़काई वई पानी जी। काज़ी चए तो इनी देग में ॾिस हालत छा थिए थी। कोई खणी खड़े कुछ खणी करे विझी ॾेखारियो, ॾिस हे शइ विधी आहे, 2 मिंट भी न गुजरिया गरी वई, सफ़ा गरी करे ॾेखारींदा, हे ॾिसनि जी हालत छा थी आहे, वो तुझे शरीर सां छा हालत थींदी, ढिजाइण लगा। भाई दयाला जी हथ जोड़े देग खे सजदो कयो। काज़ी चए तो ओ तहां काथे चरिया त न आयो, तहां गुरु जा सिख जेके आयो, तहां चरिया त न आयो। मौत ॾिसी करे चङा भला कंबदे ॾिठा, मौत ॾिसी करे चङनि भलनि जो साह निकिरदे ॾिठो आहे, साम्हूं रोईंदे गिड़गिड़ाईंदे ॾिठो आहे। ओ केड़ी मिट्टी जा ठहियल हो, जंहिं देग में तुंहिंजी मौत आ, उनी
देग के सजदा करें दो। भाई दयाल दास चंदा काजी साहब उहाई देग आ जंहिंमें गुरु अर्जन देव महाराज मुंहिंजे उबाला खाधा हुया, कर्ज चाढ़े विया सिखन जे मथों, अग सिख ॾिसदा बीठा हुया, गुरु के न बचाए सघिया। अज मौको मिलियो आ कर्ज लाहिण जो, सतगुर कृपा कई आ, मां त भागन वारो आ जेका देग मुंहिंजे सतगुर के नसीब थी, उहा देग अज मुंहिंजे नसीब में आई। बोले सोनिहा उहा देग मुंहिंजे नसीब में आई आ। पोइ मां त उनी देग के सजदो कयां थो, उनी मौत के खुशकिस्मत समझां थो जेका उहा मौत मांखे तव्हां ॾियो था, जेकी मुंहिंजे गुरु के शहीद कयो आहे। मां त भागन वारो आ। काजी हैरान थी वियो। भाई दयाल दास के बड़कदी पानी जी देग में, अज मायरियूं घर में लेडीज रोटी कंदा हो, पानी उबारियो, कोई शे बॉयल करण लाइ विझो, अध घंटो छॾे जो उनके फुल गैस ते। जेड़ी माल ढक लाहे करे ॾिसदा हूं न, पूरी तरह उहा शे ॻरी चुकदी आहे, उनजी खल लही वेंदी आहे। हालत छा थींदी आहे उनजी? भाई दयाल दास के बड़कदी पानी जी देग में विझी छॾियो, ढक न ॾिनो हुयो मथों। जेड़ी माल हेठों शरीर सॼो बड़कदे पानी में छाला छाला थिए पियो, आवाज अचनि पिया चमड़ी जे कड़कण जा अंदरों। जेड़ी माल काजी ॾिसे थो अञा बि इन ते असर नथो थिए, काजी इशारो ॾिनो जलाद के ढक खणी आ, इन जो मुंहुं अंदर करे देग के ढक ॾेई छॾ। ढक खणी आया। भाई दयाल दास जो पहिरों मुख ॿाहिरि हुयो, शरीर सड़े पियो, हिकदम सां सीस के अंदर करे ढक मथों ॾेई छॾियो, शरीर सॼो अंदर पाणी में। उनी देग में भी आवाज अचे पई, इक्यंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्वैर अकाल मूरत अजूनी सैभं गुर प्रसाद, जप आद सच जुगाद सच है भी सच, नानक होसी भी सच। आवाज अचन पिया जपजी साहिब जा। काजी जलाद दरोगो सब दंग रहिजी विया। दाता केड़ा कौतक इन, केड़ा नजारा अज अखियूं ॾिसन थियूं। असां समझासे के हिक खे राज़ी करे वरदासे, इन जो गुरु मने वेंदो त सब असांजो दीन मने वेंदा, पर जेतरी मेहनत शायद लखन को दीन मटाइण में न लगे आ, उनको बीणी मेहनत अज असांखे इनको हिकड़े को कबूल कराइण में लगी थी। देग मु आवाज अचन पिया। भाई दयाल दास जी अंदर हुया। जेड़ी मार घणो समो गुजरी वियो, आवाज बंद थी वई। देग जो ढक लाहे करे जेड़ी माल ॾिठो साथ संग जी, भाई दयाल दास वया त चंगा भला देग में। जेड़ी माल ढक लाथो तो भाई दयाल दास जो हजूं धार और चमड़ी धार थी चुकी, सॼो शरीर खत्म थी चुको।